जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स Hi. Hey, Havi. हींअर उबतो सुबतो ऐं नूरल भुरल छा कंदा हूंदा? पंहिंजी ज़ालुनि सां परचाव करे हिक ॿियनि खे पोइ ज़ड़ंदा हूंदा। पोइ तूं बि मूंखे हण न। छा हाणे डंडो? ऐं अभी डंडे जी ॻाल्हि न कर। इहो डंडो त आहे जेको चङनि भलनि खे दूर कयो वेठो आहे। जीअं तोखे बि मूं जो डंडो लॻल आहे। जॾहिं खां तो इहो 1.5 फुट जो डंडो तेल हणी मुंहिंजी पुठीअ ते बरकायो आहे, सची उन ॾींहं खां मां सिधो नथो सुम्ही सघां, सदाईं ऊंधो सुम्हंदो आहियां। पोइ तूं मूंते मुड़सनि वारा रोब न कंदो कर। हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो त कंदो आहियां मुड़सनि वारा रोब। पोइ महीने में घणा दफ़ा थिया? महीने में इहो 4 दफ़ा थियो। ऐं सॼो महीनो त तूं सुधी लॻी सुती पई हूंदी। तुंहिंजा कम घर जा त मां कंदो आहियां। कहिड़ा रे तूं घर जा कम कंदो आहीं? सिजो भरंदे ई थांव धोईंदो आहियां। सो बि हिकिड़ो भेरियो न। घर जा था वठी पा हेॾे होॾे करण मां ई त कंदो आहियां। सो बि हिकिड़ो भेरो न। तुंहिंजा कपिड़ा त मां ई त धोईंदो आहियां। सो बि हिकिड़ो भेरो। ऐं सॼो ॾींहुं हिन घर जो कमकार लाहे राति जो अची तोखे रिझाईंदो आहियां। बसि उहो बि हिकिड़े दफ़ा। बसि माई मूं में एतिरी ताक़त आहे। जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स अदर पुत्र जा आ तू बता मां हांधो नहीं ज़मा बेतरस जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स बता के पेरे बटवा पियो न त ये रात न खेदो मूंखे ॾकणी वठी वई आहे। अता बता जी तू बता त बात सफा साड़ी में घर में थी त बट मां समझा तो सामान मत जी वियो आहे। पंहिंजो सामान खण मुंहिंजो ले मूंखे मुत अब तू पंहिंजो सामान तव्हां मुड़स जेकॾहिं असां सां पहिरियां ईअं हलो आहे न, अलाह ॼाणे तो तव्हांखे रोज़ बुसरियूं पचाए खारायमि। पर असां जो रोज़ तव्हां सां फशरियूं काथो खाईदासीं बुसरियूं गोॾ वधी। ॾिस न जेकर तव्हां रोज़ सां कयो न थिएड़ा न त खारायो तव्हांखे घोटकी जा पेड़ा। ठहियो हाणे ठहियो। असां कॾहिं कया आहिनि तव्हां सां जहिड़ा? रोज़ पादर त तव्हां था हणो। ज़ालनि सां रोज़ था विड़ो। कॾहिं मोहबत जी मिठाण वात में विधी अथव? सदाईं गैपी रहण वारियूं गिगूं वांदियूं अथव। ॾिस पंहिंजूं हरकत ढेरे खे पाण जूं मछड़ाइनि वरी ॾोह पोइ नूरल ऐं भूरल जो गोॾ वधी। असां त चात वारे चोॾिल त लहण ई नथा चाहियूं। असांजो त मक़सदु इहो आहे त सदाईं कुरबारो कम बि चॿाड़ींदा रहूं गोॾ वधी। पर तव्हां जो असांजा ॾंद खटा करे छॾिया आहिनि। असां ॾंद खटा कोन थियूं कयूं। असां त पंहिंजे मोहबत जे मिठाण में तव्हांखे मस्त करण जी कोशिश थियूं कयूं। पर तव्हांखे अलाए काथऊं खार जी अचे ख़ौर्श वतो आहे। खार असांखे हक़ ते ईंदी आहे। तव्हां रोज़ असां ते रिधल रूहनि खे रांबूटा हणंदियूं आहियो। पोइ त सही सिधी ॻाल्हि आहे भई ॼणा मुड़ुस माण्हू आहियूं मथो त मोगो थींदो न विझंदासीं न मोचड़े में गन कीअं था। फ़िलहाल झेड़नि जो मुंहुं बरनि ॾे कर। बस त मोहबत जी बाक़ी चके चाकू थिया हूं। छॾ बाबा त कुझु ॾींहं अमुना मान में इश्क जूं के आखाड़ियूं लिखूं गोॾ वधी। पोइ बि जेकॾहिं सिधियूं न थियूं त नंढा त घर में पिया आहिनि को विकिणी थोरी छॾिया अथऊं गोॾ वधी। नंढा चौथो खिला तव्हां जेके अॻ में बुसरियूं खाईंदा हो न उहे बि त ॾंडनि जी बाहि ते ई पचंदियूं हुयूं न। मतलब त नाड जा डंडा साड़ी छॾिया। हा खाक करे छॾियूं था। जॾहिं प्यार वारी पिंगियूं लुॾण शुरू थियूं आहिनि त ॾाढ वारा डंडा छो हुजनि घर में? हाणे लेवल थी वई न। अॻ में लेवल त थिड़ी विया हुआसीं। हिते ईअं पियो लॻे ॼण मां बर्फ़ जे जबल ते चढ़ंदो पियो वञा मथे। हाणे सही आहे मुंहिंजे लाइ। मुंहिंजो बि गर्मीअ ते सफ़ा तारू गरम थी वियो हुयो जे 2-3 मिंट बीहा न सफ़ा सड़ी वञा। सुठो थियो जो तव्हां ॿिन्हिनि भाइरनि खे ख़बर त पइजी वई। हा दाचो बता तूं सही थो चई न। हाणे ही ॿई लेवल में आहिनि न छो त सघिरियूं न
असां बि सघिला ही बि सघिरियूं जॾहिं छड़ियूं हुन त ईअं लॻंदो ॼण छोरियूं छिनियूं हुन। मिसाल जी खणी मुंडी बने विझी ये मिसाल हुयो जंहिंजो मुंहुं मातली ऐं पेर वञे पियो पीर शाख ते। भला जीअं अॼु असां पाण में खीर खंड थी विया आहियूं ईअं वरी अधी हाजाणी ऐं अधी मादाणी ऐं भूरियल नूरियल वारा बि ख़ुशि थिया हूंदा न। हा हा असां जो खीर खंड थिया आहियूं त हू बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे खीर भत त थिया हूंदा। रुसण खां पोइ परचण में ऐं मेलाप में केॾो न मज़ो आहे। असल ॼण नवां सवां थी वियासीं। हाणे असांखे किथे ॿाहिरि घुमाइण वठी हलो न। हा खोड़ घुमाइण अदा सुबता तूं भाॼाई सर्दीअ खे वठी वञी खेबर घुमाइजिस ऐं मूंखे छॾ त मां हिन पाण वारी गर्मीअ खे मातली घुमाए अचां। हाणे इहे बि के घुमण जूं जायूं आहिनि। तौबा कर असांजे ॻोठ में ॿियो आहे बि छा अदा बुता। बाक़ी दुआ कयो सेवण जो मेलो लॻे पोइ तव्हांखे दिलि तमामनि सां घुमाईंदासीं ईअं न अदा बुता। सेवण जो मेलो कॾहिं थो अचे? अलाए कॾहिं तो अचे वरी पोइ पोस्टर हिते हणी वेंदा न असांजे दर जे मथां पोइ लिखियल हूंदी आहे तारीख़। मूं बि भंडारे में ॾोकड़ मेड़िया आहिनि जेति मेलो ईंदो तेति भंडारो भरिजी वेंदो आहे न। मां बि सर्दी खे पहिरें पहुतमि मिड़ई कुझु न कुझु ॾींदी अलाह। कारो बि हाजी लकुण जे पोयां गुम थी वियो। घर में ख़र्च बि न आहे ऐं कारे जहिड़ो को माण्हू ई न आहे जेकी मां कुर्ब जी काती हणा। सही चवंदा आहिनि नई खतरी मेले जो ध्यान। वरी छा थियो आहे बागा वाह मी हिकु कप अची छा वरी छा थियो इन नए खतरनि मेलनि ते मुंड हणाए छॾिया मुंड अचेनो बि आओ। नेठ छा थियो आहे खोले सम्झाए मुआ। ऐं छा ॿुधाए हवी इन सरकार त असां जे मेलनि ते मलाखड़नि ते पाबंदी हणाए छॾी आहे। असां त बेरोज़गार थी वियासीं। उहे छा सभु बुख मरंदासीं। ऐं ॿियो न त मूंखां त हींअर मज़दूरी बि कान थींदी। अॻे मज़दूरी कई हुयमि हयमि सीमेंट जी तगारी थरका वञी उस्ताद जे बूथ में करायमि। मुआ इहे त मां ऐं पप्पू बुख मरी वेंदासीं। गैरत के दंद में पूरे ठिकड़ी इजाज़त दे। ऐं त पोइ इजाज़त छा जी थी घुरी मुंहुं मां हथ पट त मां ॿियो मुड़ुसु कयां। ईअं कीअं थो पटे हथ क़िस्मत सां त असां जहिड़नि भोलरनि जी क़िस्मत में तो जहिड़ी किशमिश त ईंदी आहे। ओ मुआ ये थी पई से करे न बुख कटी न त किशमिश जड़ा मुझे मुंह ते गुंज पइजी वेंदा। पो वतंदे मेकअप सां मुझे मुंह जा गुंज भरी लो। आई तो ब्रेक ते जोर दे मूं सोचे छॾियो आहे त मूंखे छा करिणो आहे। छा कंदे ये सॼो राज मुंहिंजो अथई। हिन ॻोठ में हिकिड़ो मां त आहियां मर्दनि में अकेलो पीस जो सभिनी जे घर में वञी सघां थो। हा इहे त आहे। हा मां बि ॻोठनि जे घर में थां ॿुहारे कंदसि पोइ जेके बि ॾोकड़ा मिलंदा न तुंहिंजो पंहिंजे पप्पूअ जो ऐं पंहिंजो पेट पालींदमि ठीकु आहे न। चङो तो हिते वेह त मां थोरो अंदरां थी अचां। ॾे ख़बर आहे मावाली इलाइक़े में नओं कोई पियायो आहे छा? न छो भाई खान चौकारी लॻो पिया पोइ यार हाणे उहे मवाली कोन्हनि जेके चर्स ऐं थादल पी सुकून वठंदा हुआ। इहे जेके नवां नशा निकिता आहिनि न असांजा नौजवान इन नशनि जे मथां ईअं काए पिया आहिनि ॼण का भलाई हुजे। हा मावाली छा कजे बाबा वो त तरीक़ो ई कोन्हे को। हिते आहे हाजी साहब स्कूल जे तलाश में आयो आहिनि छा? बाबा का सरकी बुरकी प्यारियो त सुकून कयां। अचे लाउती भली अचे। बाबा सुकून वठण जे लाइ ही अखि जेतिरो गिलास छा कंदो बाबा। सुकून वठण जे लाइ
खूंटा पियणा पवंदा बाबा, खूंटा पियणा पवंदा। फिलहाल त सादल सीने का हेठ लगी अथई ऐं पेट मिलण जी त पोइ ख़बर पवंदी तोखे। अरे अब भंग भतारी पेट में पहुंची को मूंखे परेशान करे, हैरान बि करे, ऐं मुर्गो घर जो रस्तो ही हथ न अचे। इन खां सुठो आहे त पेर ड्राहे जन यार। भलो इन में आहे, वॾियूं महिरबानियूं कुर्ब बाबा, कुर्ब। बस दुआ कयो त सुकून अची वञे बस। हलो यार मन सां हाजी त को माइट सुञाणी, बाक़ी गांव वॾी आहे बाबा, गांव वॾी आहे। अदी शाबस तई मां थां धोई खारे में रखी भी आयस तो अञा खटू अंदर ना आइन कयूं। अदी मां खटू खणा थी त मुझे चेल में सूर पइजी तो वने। मां भी थां थी धोवा, थां धोण के सोला कोनन के उन्हन के मुंह हाणी थी पवे, पानी में साफ करणा था पवन। अदी पहिरियां सॼो घर जो कमु बुतो ऐं सुबुतो कंदा हुया। असां त शहज़ादियुनि वांगे वे खट ते वेही मानी खाईंदी हुईसीं। अदी नए ठा में इहे भी गालियूं थियूं हुयूं त असां घर जो कम कंदासीं, उबतो ई सुबतो कमाइण जे लाइ ॿाहिरि वेंदा। अदी असांखे त ठा ई न करणो हुयो, इहा त नूर लाइ भुरल विच में अची विया, न त इन्हनि खे मारे मनायूं हा। भला जे सुबुह असां घर जो कमकार लाइ बनीअ ते वञनि हा, बरो थियनि हा। अदी पोइ हाणे छा थींदो, भला नई सही फशरी कयूं छा? अदी ॿिनि टिनि ॾींहंनि जे लाइ असां त हलूं अदावरनि जे घर, ऐं माधाणी हाजाणी अचे असांजे घर रहनि। पर जेकॾहिं ठाह जी ॻाल्हियूं थियूं न, सॼे घर जो कमु उबते ई सुबते ते छॾींदासीं। ना दीना, हाणे फशरी कईसीं त ॻाल्हि परे हली वेंदी। थी सघे थो त ठा ताईं पहुचूं ई न। गर्मी पोइ ॿी का वाट गॾु, न त असां घर में कमु करे करे मरी वेंदियूंसीं, ऐं असांजा मुंहुं भगल करमंडल जहिड़ा थी विया आहिनि। पोइ न को उबते खे तूं हणंदी आहे, न को सुबते खे मां। अदी सोलो तरीक़ो आहे, घर जे कम जे लाइ का माई था वठी अचूं, हुनखे पघार ॾियूं था, ऐं हुन माई खे ॿ टे घर ॿिया बि वठी ॾींदासीं पाड़े जा। हा ईअं सही आहे, अचनि असां मुड़ुस त उन्हनि जी आॾो ॻाल्हि या रखूं था। चवंदीसीं छो, कीअं बि करे छा बि करे असांखे कम जे लाइ माई रखी ॾे। अचण दे सुबते खे ऐं उबते खे, ॻाल्हि आॾो रखूं था। जे ॻाल्हि सम्झ में आयल त ठीकु आहे, जे न त पोइ ॿधूं था संदरो। अए अदी सर्दी, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे जेका मूंखां विसरी वई हुई। वरी कहिड़ी ॻाल्हि? अदी सुबुह वाचूड़ो आयो हुयो असांजे घर में, चयो मांसि त घर जे कमकार लाइ का माई हथ करे ॾे। चई मां जो वेठी आहियां। मूं चयो मांसि मूं आ तूं त फ़क़ीर आहीं, पाण खे माई छो थो सम्झी? चई त ॻाल्हि साॻी आहे, मूंखे बि माई सम्झ। सही त चए पियो, कपिड़ा ज़नाना, मेकअप माइन वारो, ऐं मेले में कमु नचण ऐं कुॾण, पोइ माई त थी न। जेकॾहिं न असांजे घर जो कमु करे त पोइ असांखां पैसा घणा वठंदो? इहो बि पुछियो मांसि। पोइ छा चयईं? अदी चई त जेको हक़ सम्झो उहो ॾिजो। अदी भलड़ा आहिनि, जहिड़ी जोन से हवा तहिड़ो पाण। अरे क्या करा ये बता तयूं ए काने त वञ बजदा। हाजी लकुड़ जी हालत ॾाढी ख़राब आहे। कर तक बर ताजी लकुड़ लखड़न मां निकिरी वा त चरो न थी वञे। अदा उबतान्या चरियो थींदो, चरियन के वरी अञा छा सिंग थींदा न छा? बाबा तेरे को कुआर मुई अथसि न त होश में न आहे, हर कंहिं ते वते तो शक कंदो त मुंहिंजी मिल्कियत खाई वेंदा। ऐं असांजो बि इरादो इहो ई आहे। छा? बाबा हिन निभागे जो मतिलबु आहे त हाजी साहब जो इलाज कराइजे, कंहिं दिमाग़ वारे डॉक्टर खे ॾेखारियूंसि। इरादा त नेक अथव, रुगो पंहिंजे मसक़द में कामयाब थी वञो। अरे मक़सद न मक़सद, हक़त अरे मक़सद गसकद मसक़द ये यार तुम्हारो की बेइज्जती कंदासी त असुल ॻाल्हि त विसरी वेंदी न। अदा असांजी बि ॿुधो, हाजी वठु ॾे त डॉक्टर ॾे वठी वञूंसि न। अदा कारा मां त चवां थो त उतां खे वठु ॾाढो ॾुखियो ॾींदो, छो त हुन जे दिमाग़ में ॻाल्हि हले पई थी न त मतां तव्हां हुनजी मिल्कियत ते कज़ियो करियो। अरे कज़ियो न कब्ज़ा कजबो
कब्ज़ो कसियो तो अचे तोरर कदपट तेवा तो न भले था कया कब्ज़ो न कसियो अॼु ॼाल मां जेको भाई वो कंदो हा इहो अरे बस कयो असांजी बि ॿुधो हाजी हरू भरू शक थो करे असां ते असां हाजी साहब जे भलाईअ में आहियूं ता सही ता चो मम कर का डेंटा ता जल्दी वनी आज लकड़ जो इलाज करायो ये न त जो पंहिंजे पिड़ चढ़ी वञे वरी आंगू टाणी करे जॾहिं से मुल्क दौड़ ये न ता बता आदत बट सही वाचूड़ा असां वारी भाॼाई जेके आहिनि न उहे अथनि हॾाराम जॾहिं तोखे कम ते रखियो अथनि असां पंहिंजे कमकार जूं मुड़ुस माण्हू आहियूं यदि घर में त 3-4 कम हूंदा न त वराए छो न थियो खणो मुंहिंजो बि कमु थी वेंदो ऐं तव्हांजो बि केरु लही पवंदो वाचूड़ा जेकॾहिं असां घर जो कमु तोखां कराईंदासीं त पोइ असां बि सर्दी गर्मीअ वांगुरु हॾ हराम थी वेंदासीं न पोइ रुगो खटू वेही भञंदियूंसीं ऐं तंहिं करे त चवां थो त कमु विराए खणो जीअं मां बि न थकिजां ऐं तव्हां बि हॾ हराम न थियो ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मां रुगो तव्हां ॿिन्ही जो कमु कोन कंदुसि ऐं गर्मी सर्दी वारनि जो बि मां 2 घर ॿिया बि वठंदसि जीअं मुंहिंजे घर जो चूल्हो बि त ॿरे न भला वाचूड़ा ॻाल्हि त ॿुध मेला सफ़ा ख़तम थी विया आहिनि छा ऐं मेला नसीबनि जा आहिनि मेला पिया लॻंदा बसि रुगो नाच गाने ते थोरी पाबंदी हई अथनि उन करे हथ पेर त हणणा पवंदा न चवंदा आहिनि न त शींहं वेठे बि बुख मरी आहे भला तूं कमु कहिड़ो कहिड़ो ॼाणींदो आहे ऐं हर कमु ॼाणींदी आहियां मानी पचार बि ॼाणा कपिड़ा धोर बि ॼाणा ऐं तव्हांजा मुड़ुस थकिजी ना न उनखे ज़ोर ॾियण बि ॼाणा ऐं उन खां पोइ तव्हांजे मथे मां जूं कढण बि ॼाणा न असांजे मुड़ुसनि जे वेझो न वञजांइ छो त मां मांधाणी आहियां मांधाणी जेकॾहिं फेरो खाधुमि न त सॼो मुल्क लसी लसी तूं ईअं कजांइ ॿोहारो ॾिजांइ माल जो वथाण साफ़ कजांइ बाक़ी जेको कमु हूंदो उन में बि असां तुंहिंजो हथु वंडाईंदासीं अधी कीअं हाजाणी हा इहो ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहे बाक़ी नाचा कई थी पए न पोइ असांजे हिसे जा बि कमकार करे वठिजांइ हा ठीकु आहे मां सुभाणे काई तयारु थी तव्हां वटि अचां थी न तकड़ न करे असां पहिरियां नूरल बूरल सां सलाह कयूं जेकॾहिं उहे हा कंदा त पोइ असांजी बि हा अथई इहा लाइ तव्हां हुनखे ॿुधाइजो न त वाचूड़ो हक़ लाल जी रोज़ी करण थो चाहे पाणे सम्झी वेंदा ठीकु आहे ईअं ई चवंदियूंसीं चङो थी हाणे मां हलां थो 2 घर ॿिया बि ॾिसणा अथमि मुई हवा जी त हवा ई निकिरी थी वञे त ॿियो मुड़ुसु कयां अलाए कीअं थी ॿियो मुड़ुसु करे मां मरी पिनी सिनी खाराईंदोसांसि भाॼीअ खे असां छा कयां थोरो हेॾे होॾे थी वियो आहे न त मां कम जी शइ आहियां वॾी कम जी शइ ॾिसो हले अलाह करे जो स्टार्ट थिए को पाणीअ ते ॿनियुनि खे पाणी ॾियूं जॾहिं खां तव्हां ॿिन्ही भाइरनि असां सां गॾु ॿनीअ ते कमु करणु शुरू कयो आहे कंहिं न कंहिं शइ में निभाउ ज़रूरु थो पए का न का शइ टुटे थी घोट पाए हाणे दुआ कर त को ट्यूब हली पए त इहो बटण हेठि कयूं अदा भेणी वाह मूं सभु पीर गॾु कया त मैं तूं रुगो बटन हेठि कजे न रुगी ददका ॿुधंदे ददका ददका छा ददका रे ट्यूबवेल जा हलण जा ददका पाणीअ जा हलण जा फटका रुगी दप दप अलाए कथा हूंदई हा हलो साईं ॿुधूं था तुम्हारी इहा डज़ गोॾ ॿधी अदा भेणी का बिस्मिल्लाह पेरे पर जा पोहन जंहिंजे अरे छा छो मशीन ठही वई न धमाको थियो वॾो धमाको थियो अरे निभागल जा नार कल सुते वारे सभाग अधे बुरल वारे ट्रैक्टर जी केण भञी हुई थी अॼु अलाए लॻे थो त कहिड़ो ॿई कार कंदमि अदा बेड़िया तुम्हारे ट्रैक्टर के हेड के तैयार जमीन में हले तो वरी बीहे तो हले तो वरी बीहे तो या वरी असांजी ज़मीन में देग सोन जी पुरियल आहे उन में अटकी बीहे तो छा असांजो मोकारो थियो आहे जो तोखे तुम्हारे भाउ बते खे बनीअ जे कमु करण लाइ वठी आयोसीं कल्ह मूं वारे भाउ नूरल थियो त ट्यूबवेल जी इंजन ख़राब थी पई आहे हिते मूं वारे ट्रैक्टर जी केन भॼी पई आहे उब तो हुन पासे आहे ऐं सुबुह तो हिन पासे आहे माना नुक़सान त ॿिन्ही भाउरनि कयो आहे न ॻाल्हाइजे मुछू मुंहिंजे वॾे भाई फोन आहे जीअं त नूरल नूरवन साईं जी हुकुम अदा इंजन खे तयारु करे अञा बटण खे हेठि कयमि त ट्रांसफार्मर धमाको ॾिनी बिजली जा कम लही वई गोॾ ॿधी तुंहिंजे ट्रांसफार्मर ठका ॾिनो उब तो गॾु अथई हेॾा सुबुह तो मूंसां गॾु आहे
मुंहिंजे ट्रैक्टर जी इंजन ख़राब थी पिया केरु भॼी पियो सॼो मुल्क पलीर थी। हा इहो बि त सभु तो भई असांखे अहिड़ा लॻाइनि जो भींग करे छॾींदा। ओदा इन्हनि खे ॿिन्ही खे पंहिंजे घर में विहार पंहिंजे मायुनि जे मथे में लॻनि। असां पंहिंजो कमु पाण कंदासीं, हिननि हेॾे आणींदासीं कोन, पेर न पवे ॿनीअ ते। हा वा करिणो पवंदो, न त हे रोज़ रोज़ नुक़सान केरु भरींदो? गोॾ ॿधी। अरे रे उते आ पुछ तव्हां ॿई भाउर हितां ॿनी त हलो, तव्हां जे करे असांजो वॾो नुक़सान थियो, निकिरो ॿनीअ मां। पोइ चटाप जा त निबाग आयूं न, असांजे निबाग जा मिसाल बाबे मरायत खां पुछी आहे न। जंहिं टाइम मां ॼायो हुयुमि न, उन टाइम असांजे ॻोठ में बिजली अचण वारी हुई, पोइ सॼे ॻोठ वारनि ख़ुशी कई हुई। जंहिं ॾींहुं मां ॼायोसि न, उन टाइम बिजली हली वई, पोइ वरी बाबा मरिया त मरी वियो हो न, पोइ वरी बिजली आई हुई। एतिरा निबाग आहियूं असां। बस महिरबानी कर, ओ पंहिंजे बाबे ते मोल मरहूम पी ते थोरो कयो, तव्हांखे सभु कुझु उते घर वेठे मिलंदो। बस ठीकु आहे न? ठीकु आहे। रुगो असांजी जान छॾियो। अरे हेॾे ॿई भाइर पेर ड्रायो, वॾा चंडरा हो, जॾहिं खां असां सां गॾिया हो नुक़सान ई नुक़सान असांजो कयो अथव गोॾ ॿधी। वो त पहिरीं ॻाल्हि आहे न, हिकिड़ी ख़बर आहे दुनिया खे त असां त निभागा आहियूं न। मां ॼाओसि त ख़बर त छा थियो हो, दाईअ खां दाह निकिरी वई त ग़रीब जे घर में गुनाह ॼाओ आहे, ऐं मूं वारो अधो ॼमे पियो त ॼमे ई न पियो। मिर्तू पिया कयूं त ॿाहिरि त दुनिया भली थई, चई न न न एॾी पछड़ी लॻी पई आहे, नई दुश्मार। पोइ अचानक को धमाको थियो, जीअं अॼु ट्रांसफार्म जो थियो न, पर तक ॿाहिरि जे सिरो मार पएसि, पर जहिड़ो पियो आहे अहिड़ो पियो आहे। अरे रे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, असांखे बि तव्हां मां वॾी तकलीफ़ थी आहे। अरे पेर ड्रायो वञी पंहिंजे घर मरो, जीअं ॿई भाइर असां अॻ में ज़मीन संभालींदासीं न, हाणे बि पंहिंजी ॿनी खे वञी संभालींदासीं। गोॾ ॿधी पहिरीं जिद छॾ असांजी। हाय हाय क़िस्मत हाय। बोल न नलको पाणी छॾे हा, न मूंखे वाटर ते कपिड़ा धोना पवनि हा। हाय अहिड़ी क़िस्मत, हाय हाय लाचारी। हल वाचूअड़ा, सॼी उमिरि ॿियनि खे फिराई, हाणे पाण फिर त ख़बर पवई। केरी प्यारी है खदड़ी, केरी प्यारी है खदड़ी, मुझे वारी है खदड़ी। मुआ खदड़ो हूंदे तूं, खदड़ो हूंदो तुंहिंजो सॼो खानदान। मां त हिकु पुट जो पीउ आहियां, तूं निपटो ऑंटो छड़ो मुआ। हलो मुआ हेॾी बेइज़ती कई अथमई, अञा खिली पियो, भंग पीती थई छा? सचो ई तॾहिं त बचियो ई मूंखां। वाकई मूं भंग पी पिया, भंग भटारे, हिकु गिलास न, ॿ गिलास न, पूरा 3 गिलास न, पूरो कूड़ो मुंह ते चढ़े, पूरो कूड़ो। बाबा जी तो मां सभु पुरवाश लॻो पिया, पुरवाश। मुझे बताइए कखर था पिया ऊपर। ऐं मुआ वञी पोइ वाटर में वेंज त रछा लहंदई न, या वञी आचार खा। ऐं आचार जो नालो वतन मुंहिंजो रूह विस्की पियो। चरी थी या खदड़ी वाटर में कीअं विझनि, मूंखे वाॻू चकोणे त पोइ। मुआ तोखां वधीक ॿियो को वाॻू हूंदो? वञी वाटर में वेंज वञी घोता खा, मुआ त नशो लहंदई। मां कारे खे चवां थी अचई तो वठण। इन प्यारे कुते त मूं इन रस्ते ते पुॼायो, मुंहिंजी पुठियां बाग़ो इहे लॻो न जहिड़ो लॾे जे पुठियां कुतो यव 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 कंदो ईंदो आहे, इहे मुंहिंजे पुठियां लॻो थो वञे। मुआ इहो कारो ई त आहे जेको तोखे संभालियो थो अचे। इहो कारो न हुजे त किनो थी मरी। मुआ नासूरी गॾ है। ऐं ग़लति ॻाल्हि कई वचो, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि कई। हाणे गले ही मूंसां मिलाई, इहा गले जी बेइज़ती आहे।
तो खे शायदि ख़बर ई कोन्हे त भाउ वॾो बेस्तो आहे मूंखां वधीक बेस्तो आहे न दुनिया में ॼाओ आहे न हो ॼमो थो मां दुनिया जो आख़िरी बेस्तो आहे ईअं सम्झो त जेको मूंखां पोइ बेस्तो ॼमंदो उहो बेस्तनि जी ओभर हूंदो ओभर मूं तोसां ॻाल्हाइण गंद में पेर हणण जे बराबरि आहे मां वञा थो कारे खे चवां थो त अच हिन मुंहं जे गाटे में अची लॻ अचूड़ा अचूड़ा इतना दी छॾे मूंखे जंहिंमें हे विद्या जो बंदा हे त मूंखे एयरपोर्ट ते लॻे हे कारे सां मिलियल आहे बिट्रा जॾहिं सां पियो पियो तॾहिं सां जीअ जीअ जॾहिं सां पियो पियो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।